भाईरन में चले बहन ने कुटे नाल गयो मने त कमदार पा फड़की उथी आणी त सौ त आणी छेरल छातो करे तो ठीक आ इहो भी भलो थियो मां अडी छेरल के घुराए नवाब बड़ा रवानो तो क्या त जी नवाब ने कट एतरी त बाहे बारे जण को हिक भी भा बची न सके कमदार नंबर हन डीएसपी जो डीएसपी कुछ कम करे ही कोन तो तवा त छेरल थोड़ा केस हल्का करे बता दाऊ बसना गलायो हेलो डीएसपी छाते वेठा हो साईं ता कल नवाब वारन छेरल जे भाईरन के जख्मी करे फरार थी जान तवा के मु अगम भी चेवा त छेरल जा केस खत्म कयो नवाब हाने दियो दियो वने त वदंदो छा छेरल जा केस खत्म थी जान ठीक आ डीएसपी तू पाजी फोर्स वठी अच ए कुछ मन में भी जाए दो मुके सपाने के सजम नवाब खान या नवाब खान को भा मिले जल्दी अच डीएसपी जल्दी अच ये भाई ये जख्मी किया हेलो तने समझा काम है हेलो डीएसपी राचो देर के कमदार है मैं साटा मारो तो रस्ते मुंगो अच्छे त नवाब खान दिसी रहंदा सी वठी है केरला दा नंबर हंसे गलाया हंसे हेलो शेराजन बा गलायो बसना गलायो हेलो शेरला जल्दी मुझे ताकत पुजिया अस्पताल छोकरे की तबीयत किया आनी ठीक आ तू मुझे जल्दी ताकत पुजिया आज नवाब खान वारन जे भाईरन के छलणू नहीं पुलिस भी अचे थी तू भी अचण जी कर ॾिसूं था नवाब खान के ताजे केतिरो बचंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुकुम क्यों रेसे छा करणो आ छा वरी छा करणो आ अॼु हलूं था नवाब खान वारनि जे कट छेड़ण वारा बि अचनि था तुंहिंजा माण्हू ॿियनि असांजा माण्हू थींदा अॼु नवाब खान खे कीअं करत गिरफ़्तार करणो आहे तोखे डीएसपी ऐसा मां कानून के हथ में खणण न ॾींदुसि मूंखे पंहिंजा हमरा आहिनि सही आहे डीएसपी तोखे जीअं वणे तीअं कर पर अॼु के सिज मूंखे नवाब खान जेल में खपे हीअं ई थींदो ठीकु आहे कमदार है कैसा छेरला वारा अचण वारा हूंदा ये रास्ते मुंगा अंकुरी अॼु कंहिंखे बि छॾिणो न आहे इंशाअल्लाह ईअं थींदो छेरला वारा न लाटो देर किया कमदार है साटिया अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मीर खान है काला पाम लगा था मीर खान बे हवाल मीर खान है पहले के वक्त गुजरे ये सब बस कच्चे बने के पक्के ते पुगायो तो पैदा मिले तो सा ले आयो वाणी ये को तुझे ढोर के काते पुजाए ये ढेर यो कुछ जी मने ते ढोर वयो कुछ जी अरे भलो सर के मेरा भलो के आज मैं डीएसपी खेती घुरायो हो ठीक है शेरला जा सब केस खत्म करा छे मीरा ठीक है सर कोई न थवा ऐसा ताम के हाने ता बुधायो तो मुजा केस खत्म थी वेन हां शेरला हां मुके पाणा हियर खबर पई जरे डीएसपी दा मुंह हियर गलायो जे त शेरला जा समूरा केस खत्म थी चुका है इने जे करे मां तो खेत घुरावा बी गाल त डीएसपी जे कट आहे तू मीर खान ऐं मलाल बी वञो देख रे नवाब खान किथे भी जा नवाब खान को भाव मिली वने ना हानी लेटा रखो से हां सर ॾिठो वेंदो रेस मिठल खान मीर खान हाने
अहिड़ो त कमु कंदो जो नवाब खान वारनि जो हींअर जजाल करे छॾींदो। इते रखो न मीरा, इते रखो न। मूंखे त मां इहा ई उमेद हुई। अॼु अहिड़ो त कमु न कर, अहिड़ो त कमु न कर जो नवाब जे घर में रुगो बारूद ते धप न वञे। हे सत जी दुआ घुर्जे। नवाब वारनि ते न आंगुरनि ते न चाहींदो, आंगुरनि ते। नवाब जेकॾहिं मुंहिंजे तूं बुल ते चढ़ी वई न, अहिड़ा त इहे भोलड़े वारा बुल ॼरा छॾींदोसीं जो हेसि मिठल खान अहिड़ा त नवाब खे ईअं भोलड़े वारा बुल ॼरा छॾींदुसि, अहिड़ा बुल ॼराईंदोमांसि जो नवाब खान जो वायूं पतालजी वेंदियूं। हेसि नवाब जो मां बिलो करे वठंदुसि, बाक़ी पुलिस जी बारात आहे तोखे। पुलिस जी परवाह न कर, ॿी खड़ा पुलिस जी परवाह न कर। ठीकु आहे पुलिस रेस, किसे में आहे? पोइ इहो ॾींहं ॿिनि में धमाको ॿुधंदी रेस। ॾींहं ॿिनि में न मीरा, ॾींहं ॿिनि में न। पुलिस हींअर नवाब खान वारनि खे कढ आहे, तव्हां बि निकिरण जी कयो। रेस तुंहिंजी दुआ घुर्जे, अॼु ई पुन जो कमु करे वठूं था। पोइ निकिरण जी कर मीरा, देर छा जी? ठीकु आहे रेस, मोकिलाणी कान्हे का। यारो यारी हाणे ख़बर पवंदी नवाब खान खे। हिकु तरफ़ पुलिस, ॿिए तरफ़ छेलड़ा मीर खान वारा अथसि। जीअं ई नवाब मरे त मूंखे का ख़ुशीअ जी ख़बर पवे, कमदार ख़ुशीअ जी का ख़बर पवे त हिन उतां खे त राग रूप थी वञनि। ॾिस त पोइ इहा नवाब खान जी ज़मीन पंहिंजे कब्ज़े में कीअं था कयूं असां। खानो बेखबर है हेरा लारे भाइरन में बचण जो असुर आए जा वया पूरा थी। बढ़िया सफ़ा इते रखो न खानो, इते रखो। बढ़िया सफ़ा वेठो मां। त नवाब वो ना पाए जेके भी दंगीदो आहे उनखे कबर जे फेरो करे छॾींदो आहे। मुंहिंजी सलाह आहे अॼु बाबा बि हलियो आहे, सुभाणे खैर सां पुॼी वेंदो। रास मूसा खान भी शहर मां निकिरी चुको आहे, सुभाणे कीअं बि करे पुॼी वेंदो। अॼु वेहूं था हिते, सुभाणे हलूं था ॻोठ। सही पंहिंजी बनीअ जो लाबारो बि करायूं। जे रेस मिसल खान सोचण लॻी त मुंहिंजी बनीअ जो लाबारो थी कीअं वियो। ख़बर किथे आहे? अस्पताल आहे न? हा था कीअं रे अस्पताल जा गज तो ॾिसे अॼु ख़बर पवंदसि। जवाब सां फिटण जो अंजाम इहो ई हूंदो आहे। हा असुल में भाउ सारंग काथे आहे? अदा उहो ॿाहिरि निकिरी आहे। इन जी ॿाहिरि खोटे ई नथी। कंहिं मूंखे त भउ आहे त पुलिस न पकड़े वञेसि दग मां, ऐं हिनखे ॿाहिरि खां सवाइ कुझु सुझे ई नथो। इहो आलम खान पाण त ख़राबु थियो आहे, मुंहिंजे भाउ खे बि ख़राबु कयो वेठो आहे। अचण ॾियो हिनखे। हेलो सुबेदार थो ॻाल्हाए। नवाब जे ॿाहिरि मां जेको बि शहर में अचई हिननि खे गिरफ़्तार कर। अता अञा न आयो, ख़बर ई नथी पए हिनजी। मूंखे त भउ आहे त पुलिस न खंभे वञेसि दग मां। अता सारंग खे बि घर में वेहण ई नथो अचे। चई चई बीठो आंसि, दुश्मनी वधी वई आहे, मुड़े ई नथो। अता दोस्त आलम बि करे वञे हुनखे कॾहिं। ठीकु आहे ठीकु आहे।
नवाब पंहिंजे पाण खे कानून जे हवाले कर न त मारियो वेंदे सुञाणिया तो तोखे डीएसपी साहूदा त तू केतिरो ईमानदार आहीं मूंखे ख़बर आहे अचई थी संभाल पंहिंजा पेर अचई थी शेर लाइ तोॾे बि संभाल पंहिंजा पेर गुजारी करे मीरा मो जो किचड़ कंदा शींहं जो शिकार नवाब अचई थी नवाब हिन वारे खे बची थो वञे ॿिए वारे न बची सघे नवाब पुलिस का भजन वारो नहीं समझण जी करे मुंहिंजा निकिरण जे करे हाणे बाबा जाए बि कोई ठीक है अचो मूंसां गॾु निकिरण हा तारगा जे बाप पकड़ियो हलो पे ईअं ई जवाब जे भाउ खे थाणे ते खणी वञ ठीकु आहे बाबा असांखे हलणु खपे ॾाढा वधिया हलो केतिरो भाई साहब डीएसपी दाऊद खां हिक न हिक ॾींहं जे वर चढ़ंदा केतिरो भाई साहब डीएसपी दाऊद खां पुलिस न अचे न नवाब खे इते ई ख़तम कया इन ई जाइ दुआ कर पुलिस अची हल त देश पठल खाने के चऊं था देश पुलिस अची मुक़ाबलो कयोसीं त नवाब सां लिखी हिन वारे न त ॿिए वारे ई सही अचो मूंसां फोन आई आहे मुंहिंजे दादा आलम खान जो हेलो शाह न आलम खान न चओ त इहो सभु कूड़ आहे चलो ठीकु आहे मां अचां थो पाणे खैर नाही अदा डीएसपी सिकंदर अदा सारंग खे शहर मां पकड़े विधो आहे पुलिस जा मजाल त मुंहिंजे दोस्त खे पुलिस मथी वई आहे शहर में हा दोस्त खानू हा फिलहाल ही वक्त ॻाल्हाइण जो नहीं ही वक्त कुछ करण जो आहे अचो मूंसां गॾु तो केॾी सी रहंदासीं